खिप्रो में सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। खिप्रो जी शहीद सूर्या बचा चौक ते सिविल सोसाइटी जे अगवाननि अब्दुल सत्तार हिंगोरजो, खुमान सिंह सोढो, भोपत सिंह सोढो ऐं उस्ताद मोहम्मद रहीम चानियूं ऐं शरीफ़ दर्स जे अगवाणीअ में नटण उस में शहीद सूर्या बचा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते अगवाननि चयो त समाज जे अगवान अली अकबर रहमो ऐं संदसि ख़ानदान ते दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं संदसि प्लाट ते बाअसर सियासी माण्हुनि जो कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿिए सूरत में सॼे सिंध में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।